अचूं। हाणे तकरीर लाइ गुज़ारिश करियां थी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर मोहतरम अयाज़ अज़ीज़ पलीजो साहब जिन खे त पाण अची ख़िताब कनि। हर दौर बढ़िया जो ऐं की न झुकिया जो विढ़ंदा ई रहिया जो मेहरान जूं मौजूं हर दौर बढ़िया जो ऐं की न झुकिया जो। अवामी तहरीक जा मरकजी कायद मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब, अवामी तहरीक जा मरकजी अगवान अब्दुल कादर रांटो साहब, हकीम हालेपोटो साहब, गुलहसन कीड़ानो साहब, अवामी तहरीक जो अगूणो मरकजी जनरल सेक्रेटरी, अवामी नेशनल पार्टी सिंध जो जनरल सेक्रेटरी, माऊ जा कोल जड़ो शानदार किताब ॾींदड़ नामवर कानूनदान मोहतरम लखानो बहराणी साहब, खाबी धुर जो नामवर स्कॉलर, रिसर्चर, कलमकार, ऑर्गेनाइजर ऐं पायलर जो डायरेक्टर करामत अली साहब, सिंधियाणी तहरीक जी मरकजी सदर अदी उमरा समो ऐं हिन काफ़िले में हलंदड़ उहे भाउरो ऐं भेनरो जिन जा नाला कॾहिं कॾहिं स्टेज तां रहिजी बि वेंदा आहिनि। अदी हुस्ना राहू जो, सकीना कनराणी साहिबा, समरीन ज़ौर, सूह गोपांग, हुसैन महर, नवीद जरवार, जाहिद बबर, गुलाम मुस्तफ़ा चांडियो, अल्ताफ राहूजो, कायनात हालेपोटो, नंढड़ी सिंधु इनकलाब जेका अॼु हिते मौजूद कान्हे, फातिमा हालेपोटो, रोज़ीना भुट्टो, ॿियूं भेनरूं ऐं भाइर ऐं ठटे जे शहर जा बहादुर ऐं सुजान रहवासियों, अवामी तहरीक जे हिन लॉन्ग मार्च जे अॼु 38 ॾींहं ते असांजो इस्तक़बाल करण लाइ आऊं तव्हां जा थोरा मञण सां गॾु तव्हां सभिनी खे सलाम पेश कयां थो। हिन लॉन्ग मार्च में जिते जिते बि असीं वञूं था उते इस्तक़बालन ऐं मोहब्बतुनि सां गॾु को हिकु अधु सवाल बि थींदो आहे। उहो सवाल इहो हूंदो आहे त लॉन्ग मार्च करण जी हींअर ज़रूरत छो आहे। पार्लियामान में सदर तव्हां जो आहे, सिंधियुनि जो वज़ीर आज़म सराइकी आहे, चीफ जस्टिस सिंध में पढ़ियो आहे, सिंध लॉ कॉलेज हैदराबाद जो स्टूडेंट है, वज़ीर आला पंहिंजो खैरपुर जो भाउ आहे, तालीम जो वज़ीर तव्हां जे हिन बॉर्डर वारे ज़िले दादू जो आहे, सभु पंहिंजा पाण में हो। सेनेट जो चेयरमैन फारूक नाइक तव्हां जो सेनेटर आहे, स्पीकर साहिबा तव्हां जे सिंध जी भरवारे बदीन जे ज़िले जी आहे, नानी रधण वारी ॾोटा खाइण वारा, तकलीफ़ कहिड़ी अथव। ऐं ॿियो सवाल हूंदो आहे त लॉन्ग मार्चुनि सां थींदो छा। इलाही सारा माण्हू कसाफ़ी दोस्त असांजा, उन्हनि जे दिलि में बि क़ौमी दर्द आहे, उहे ॾिसनि था त इलाही जदोजहदूं हलनि पियूं, रिज़ल्ट उन्हनि खे घटि थी नज़र अचे, चवंदा आहिनि लॉन्ग मार्च मां फ़ाइदो कहिड़ो थींदो। आऊं अॼु मीडिया जे ज़रिए सिंध जे उन्हनि समूरनि पढ़ियल लिखियल कॉम्पिटेंट टैलेंटेड ऐं डिघी नज़र रखंदड़ माण्हुनि खां सवाल थो पुछणु चाहियां। हुननि मूंखां सवाल पुछा आहिनि, उन्हनि खां थो सवाल पुछां त ॿुधायो दुनिया जा वॾा कम पार्लियामेंट कया आहिनि या लॉन्ग मार्च ऐं धरणनि। ॿुधायो त दीवार बर्लिन खे कहिड़ी पार्लियामेंट तोड़ियो या माण्हुनि दीवार बर्लिन गिराई हुई।
जे मुज़ाहिरन ज़ियाउल हक़ के शिकस्त पार्लियामेंट ॾिनी हुई या ज़िया जो जहाज जेको फिज़ाउनि में उड़ा वियो उन्हनि लाइ बिच MRD जी तहरीक छचो या के पार्लियामेंट ऐं ॿुधायो त काला बाग डैम केड़ी पार्लियामेंट रोकियो काला बाग डैम सूबाई या कौमी असेंबली जे करारदादुनि रोकियो वज़ीर साहिबन जे तकरीरुनि रोकियो असेंबली में अंदर थींदड़ ड्रामन रोकियो या सिंध जे हिननि हज़ारे सिंधियाड़नि ओबावड़े वटि रसूल बख्श पली जे ऐं बेनज़ीर भुट्टो सां गॾु धरणो हणी लांगबाज खे रोकियो सवेल लखानी बरानी साहब का पुछम तो ठटे में तब्दीली पाण बुधाई कि तब्दीली है कि चवंदा हू ख़राब आने चवंदा ही ख़राब ठटे जे माण्हुनि वॾा छट पटन से हणी इहो कारनामो कयो आहे तव्हीं जेके हज़ारे माण्हू हुयो तव्हांजो वॾो कारनामो इहो आहे जो पहिरीं चवंदा हू ख़राब आहिनि हाणे चवंदा ही ख़राब आहिनि तव्हांजी ज़िंदगी जो मिशन रुगो इहो आहे त हाणे हू ख़राब हो हाणे ही ख़राब आहिनि ठटे जे माण्हुनि लाइ राय आमा हिकिड़ी सिंध में इहा अथव त वेठा आहिनि चांहिनि जे कैबिन ऐं होटलुनि ते ॿ पान अथनि वात में हिकिड़ो खाॿे पासे ॿियो साॼे पासे 4 पान पिया अथनि खीसे में वेठा आहिनि चांहि जे होटल ते हिकिड़ी फिल्म ख़तम थिए थी वरी इंतज़ार में आहिनि त 10 रुपया कोप ॾेई वरी ॿी फिल्म शुरू थिए सुस्त अहिड़ा आहिनि जो हितां हली कराची पुॼण लाइ हैदराबाद पुॼण लाइ तयार न आहिनि ठटे लाइ ॿी राय आहे त वोट पैसनि ते विकिणंदा आहिनि 50,000 मिलंदा आहिनि वॾेरे खे तॾहिं वोट ॾींदा आहिनि 10,000 माण्हूअ खे भले न मिलनि ॻोठ जो वॾेरो लख रुपया फलाणे खां वठंदो आहे लख रुपया ॿिए खां वठंदो आहे पोइ जंहिं घणा पैसा ॾिना वोट उनखे ॾींदा आहिनि साॻी कैबिन ते हिकिड़ो जुलूस लॻे थो त झंडो हिकिड़ो जो हूंदो आहे कलाक खां पोइ ॿियो जुलूस मटींदो वरी ॿिए जो झंडो लॻो पियो आहे इहा आहे ठटे जे माण्हुनि लाइ राय तव्हांखे ॻाल्हि कान वणंदी ठटे जे माण्हुनि लाइ सुस्ती जा मिसाल आहिनि मूं अॻे बठोरे में बि ॻाल्हि कई हिकिड़ी इंडियन फिल्म हुई तव्हीं फिल्मूं जाम ॾिसंदा आहियो हिकिड़ी नाना पाटेकर जी फिल्म हुई उन फिल्म में 2 फौजी जवान हूंदा आहिनि वो थकिजी चूर थी जे थके ठटे जा माण्हू थका पिया आहियो टुटा पिया आहियो पोतड़ो कुले ते आहे हलण खां हलाक बेटा ॾिसो त कॾहिं जान छुटंदी बस केॾी महिल हलंदी तीअं नाना पाटेकर जी हिकिड़ी फिल्म हुई उन फिल्म में 2 फौजी थकी टुटी चूर थी अची किरंदा आहिनि पोइ हिकिड़ो फौजी ॿिए खे मुंहिंजे ॻोठ जुंगशाही आहे को साकरे या बठोरे जो माण्हू हिकिड़ो ॿिए खे हकल कंदो आहे चवंदो आहे भाई शंकर चवंदो आहे जी भाई शंकर चवंदो आहे एक काम करोगे चवंदो आहे क्या काम मेरे नाक पे मक्खी बैठी है उसको उड़ा दो ॿियो चवंदो आहे हाज़िर मेरे भाई ओ मक्खी नाक से उड़ जा